तयारु खणो पंहिंजा हेडफोन हलूं था अहिड़नि जूतनि वटि पढ़नि था अचनि था यूनिवर्सिटियुनि में पर ईअं महसूसु कंदा आहिनि ईअं घुमंदा आहिनि ईअं फिरंदा आहिनि ॼण चाचे जो घर अथनि बाबा पढ़नि था अचो पढ़ाई कयो न बकचोदियूं छो था कयो हलो हली हुन टरड़े जो चुतिया पोइ ॾिसूं हालत ॾिस ओ शक्ति कपूर जा ख़बर तुंहिंजे चाचे जूं छोकिरियूं न आहिनि तुंहिंजे घर में न आहिनि जेको माना तूं छपर थो वठी ॿुॾी बि नथो मरी पासपोर्ट सिंध जूं न्याणियूं आहिनि सिंध जो मुस्तक़बिल आहिनि तुंहिंजे चाचे जूं छोकिरियूं न आहिनि नहीं तूं पंहिंजे चाचे जे घर में बीठो आहीं जेको माना छपर वठी चुतिया पोइ थो करी शर्म बि नथी अचे तव्हांखे गैरत न आहे तव्हांखे तव्हांजे घर में भला माउ भेण कान्हे या तव्हांजा वीडियोस तव्हांजी माउ तव्हांजी भेण या तव्हांजो पीउ न ॾिसंदो आहे छा ॿुॾी मरण जो मक़ाम आहे मां बि ख़ुशि त असांजो छोरो यूनिवर्सिटी पढ़े थो डॉक्टर इंजीनियर थी ईंदो छोरो वरी हिते सस्तो शक्ति कपूर लॻो वेठो आहे हीअ इन टिकटॉक जे मर्ज़ में हिकिड़ो चुतियो न आहे अलाए केतिरा चुतिया आहिनि जेको माना ईअं यूनिवर्सिटी में वञी नियाणियुनि जे अॻियां ईअं वीडियोस था भरनि उन्हनि चुतियनि खे शर्म अचणु घुरिजे अगरि हिननि जे भेण सां केरु ईअं वीडियो ठाहे त पोइ बाबा घर जी तरबियत वॾनि जी तरबियत या यूनिवर्सिटी में न खणी अचो पढ़णु था अचो पढ़ाई कयो वाह साईं वाह हथ था मिलाइनि माना हिननि चुतियनि खे ख़बर आहे त माना छोकिरियूं इम्प्रेस थी वियूं आहिनि अरे बाबा उहो छोकिरी तव्हांखे दिलि में गारियूं ॾींदियूं हूंदियूं त कहिड़ा चुतिया आहिनि छा चुतिया पोइ था कनि बाबा हिननि जे घर में इहो ई सिस्टम हूंदो धरती जा वारिस आहियो यार तालीम हासिल करण था अचो न्याणियूं बि तालीम हासिल करण थियूं अचनि मुंहिंजी हिननि चुतियनि खां का बि ज़ाती दुश्मनी न आहे बहरहाल सिंध जे हिसाब सां को बि चुतिया पोइ ॾिसंदासीं उन खे ट्रोल कंदासीं